बदीन खां अल्ताफ़ मेमण जी रिपोर्ट मुताबिक़ बदीन सूमरा जमात जे अॻवाननि बदीन में थींदड़ बदअमनी ख़िलाफ़ लाल हवेली ते अहम प्रेस कॉन्फ्रेंस कई। प्रेस कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे अॻवाननि चयो त 17 जुलाई 2026 ते हज़ारे शहरियुनि जी शिरकत सां पुरअमन एहतजाज करे पंहिंजा जाइज़ मुतालबा इंतिज़ामिया ॾों पेश कया वेंदा, पर अफ़सोस जो अॼु ताईं उन्हनि मुतालबनि ते को बि अमली क़दम न खंयो वियो आहे ऐं न ई एहतजाज कंदड़नि सां कंहिं बि सतह ते राब्तो कयो वियो आहे, जेको इंतिहाई अफ़सोसनाक अमल आहे। इन्हनि ऐलान कयो त जेकॾहिं इंतिज़ामिया पंहिंजो रवैयो तब्दील न कयो त 7 अगस्त 2026 बरोज़ जुमो बदीन में एहतजाजी कैंप क़ाइमु कई वेंदी, जिते ज़िले इंतिज़ामिया जी कारकर्दगी नाअहली अवामी मसइलनि ॾांहुं बि बेध्यानी खे अवाम आॾो वाइखो कयो वेंदो। अॻवाननि चयो त अवाम जे हक़नि लाइ संदन पुरअमन जिदोजहद जारी रहंदी ऐं जाइज़ मुतालबनि जी मंज़ूरी ताईं एहतजाज जो सिलसिलो बरक़रार रखियो वेंदो। अॻवाननि चयो त काफ़ी पुठिते पयल इलाइक़नि शहरनि में वञूं था त उते सीसी कैमराऊं सोलर लाइटूं लॻल नज़र अचनि थियूं, पर बदीन मेन सिटी में किथे बि स्ट्रीट लाइट नाहे, सोलर लाइटूं न आहिनि, सीसी कैमराऊं न लॻायूं वयूं आहिनि, जंहिं करे ॾोहनि में तमामु घणी हद ताईं इज़ाफ़ो थी रहियो आहे। इंतिज़ामिया हेसि ताईं को बि तहरुक नाहे वरितो। असां सूमरा कम्यूनिटी सां हिन वक़्तु बदीन जूं सभु बिरादरियूं गॾु आहिनि, जेके पिण चाहिनि था त बदीन में अमन अमान बरक़रार रहे।